ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं मलीर मां। क़ाइदाबाद वारे इलाइक़े में मोबाइल मार्केट में FIA जी टीम ते हमलो थियो आहे। हिकु एहलकार ज़ख़्मी बि थियो। FIA जी टीम मोबाइल मार्केट में दुकान ते छापो हयो। दुकानदार FIA जी टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। दुकानदार फरार थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं मलीर मां। क़ाइदाबाद में मोबाइल मार्केट अंदरि FIA जी टीम ते हमलो थियो आहे। हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। अव्हांखे आगाह कंदासीं मलीर मां। क़ाइदाबाद वारे इलाइक़े में FIA जी टीम मोबाइल मार्केट में दुकान ते छापो हयो। दुकानदार FIA जी टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो जॾहिं त दुकानदार फरार थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं मलीर मां। क़ाइदाबाद जे मोबाइल मार्केट में FIA जी टीम ते हमलो थियो। एहलकार ज़ख़्मी थी पियो। FIA जी टीम मोबाइल मार्केट में दुकान ते छापो हयो। दुकानदार FIA जी टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे जॾहिं त ॿुधाए पियो वञे त दुकानदार फरार थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं मलीर मां। क़ाइदाबाद वारे इलाइक़े में मोबाइल मार्केट अंदरि FIA जी टीम ते हमलो थियो। एहलकार ज़ख़्मी थियो। FIA जी टीम मोबाइल मार्केट में दुकान ते छापो हयो। दुकानदार FIA जी टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। अव्हांखे आगाह कंदासीं फायरिंग कंदड़ दुकानदार फरार थी वियो आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। दुकानदार FIA जी टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। FIA जी टीम मोबाइल मार्केट में दुकान ते छापो हयो। अव्हांखे आगाह कंदासीं क़ाइदाबाद जी मोबाइल मार्केट में FIA जी टीम ते दुकानदार जी फायरिंग में हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे।